सूफ़ियुनि जी धरतीअ ते मौत जो राज छो? सिंध में हिक ई ॾींहुं अंदरि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 10 ॼणा क़तल थी चुका आहिनि। लाड़काणो, शिकारपुर, घोटकी ऐं बाबड़ो में पेश आयल वाक़िअनि न रुॻो केतिरनि ई घरनि जा ॾीआ उझाए छॾिया आहिनि, पर सिंध जे समाजी ढांचे बाबति बि केतिरा ई सवाल उथारिया आहिनि। लाड़काणे जे सिंध ग्रीन कॉलोनी में आधी राति जो हथियारबंदनि हिक घर में घिड़ी अंधाधुन फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हिक ई ख़ानदान जा 4 ॼणा क़तल थी विया। 55 वरनि जी ज़रीना, संदसि 2 पुट ज़मीर ऐं रोशन अली ऐं 26 वरनि जी न्याणी साइमा ज़िंदगी विञाए वेठा, जॾहिं त 4 वरनि जी मासूम न्याणी कजली ज़ख़्मी हालत में इस्पताल में ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रही आहे। ॿिए पासे सुल्तानकोट वेझो हुमायूं थाणे जी हद में हलंदड़ खूनी तकरार वधीक 2 हयातियूं ॻिड़काए वियो। अब्दुल जब्बार ऐं आगा बखराणी क़तल थी विया, जॾहिं त हिन झेड़े में हेल ताईं मारिजी विलनि जो अंग 4 थी चुको आहे। इलाइक़ो ख़ौफ़ ऐं बेचैनी जे वर चढ़ियल आहे। कारे ऐं गैरत जे नाले ते क़त्लनि जो सिलसिलो बि न रुकिजी सघियो आहे। लाड़काणे में अतातुर्क टावर भरिसां जवाबदार पीउ पसंदि जो परिणो कंदड़ धीउ फिरदोस ऐं नाठी जावेद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार हथियार समेत पाण पुलिस वटि पेश थियो। पीउ जो बिना कंहिं ख़ौफ़ जे पाण पुलिस वटि पेश थियण बि केतिरनि ई सवालनि खे जनमु ॾिए थो। छा खेसि कानून जो ख़ौफ़ नाहे? छा खेसि यकीन आहे त सुस्त अदालती निज़ाम, सियासी असर रसूख़ या राजूनी फ़ैसिला खेसि अंजाम खां बचाए वठंदा? साॻे ॾींहुं बाबड़ो जे कचे वारे इलाइक़े में हिक मुड़ुसु पंहिंजे 19 वरनि जी ज़ाल हमीदा खे कारे जो इल्ज़ाम हणी क़तल करण बैदि लाश दरिया में उछलाए छॾियो। घोटकी वेझो ॻोठु सुलेमान घोटो में बि दुश्मनी हिक वधीक हयाती गिड़काए वई, जिते नौजवान नाज़र अली सुंदराणी क़तल थी वियो। वारसनि मूजिबि क़तल दुश्मनी जो नतीजो आहे। सिंध में पुराणनि झेड़नि जी तारीख़ ज़रूरु रही आहे, पर घरनि ताईं हमला करणु, औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइणु अहिड़ो ख़तरनाक रुझान आहे जेको समाज जे अख़लाक़ी ज़वाल जी निशानदेही करे थो। पलांद जी बाहि हाणे मासूम ज़िंदगियुनि ताईं पहुची चुकी आहे। ही सभु वाक़िआ मजमूई तौरु ॾिसजनि त हिकु तल्ख़ हक़ीक़त साम्हूं अचे थी। सिंध में पुलिस अक्सर वाक़िअनि खां पोइ पहुचंदड़ फोर्स बणिजी वई आहे। सवाल इहो बि आहे त पके तोड़े कचे जे इलाइक़नि में आम माण्हुनि वटि जदीद हथियार किथां अचनि था? जरगनि जे ग़ैर क़ानूनी निज़ाम ते मुकमल पाबंदी छो नथी लॻे? ऐं ॾोहारियुनि खे सियासी पुठभराई फ़राहम कंदड़ क़ुवतुनि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी थिए? जेसीं ताईं कानून जी पकड़ बाअसर माण्हुनि, कातिलनि ऐं हथियारबंदनि ताईं न पहुचंदी, जेसीं ताईं इंसाफ़ तेज़ ऐं ग़ैर जानिबदार न थींदो, तेसीं ताईं सूफ़ियुनि जी हीअ धरती पंहिंजनि ई माण्हुनि जे अर्द सां ॻाढ़ी थींदी रहंदी।